वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान चयो आहे त सब्जियूं ऐं बसर विकिरो करे मुल्की नाणे में इज़ाफ़ो नथो करे सघिजे। शयूं ॿाहिरि मोकिलण खां सवाइ को बि मुल्क तरक़ी नथो करे सघे। मुल्क तॾहिं अॻिते वधंदो जॾहिं सनअतकारी खे हथी मिलंदी। सीड़पकारी में रंडकुनि खे घटि खां घटि कयो पियो वञे। हू ख़ुशकिस्मत आहिनि जो दुनिया में तेज़ी सां तरक़ी कंदड़ मुल्क चीन साणनि गॾु आहे। सिंध सरकार नए मकानी निज़ाम सां मुल्क खे ख़तरे हुअण जो तासुर रद्द करे छॾियो। सईद गनी जो चवणु आहे त सिंध जो नओं मकानी निज़ाम न पर पीटीआई जी मिनी बजट मुल्क दुश्मन आहे। मिनी बजट सां महांगाई बेरोज़गारी में इज़ाफ़ो थी वेंदो। तकरारी आदमशुमारी में तहरीक इंसाफ़ हुकूमत मुलविस आहे। अवाम ते महांगाई जो बम किराइण में MQM ऐं GADA वारा भाङे भाईवार आहिनि। मुत्तहिदा खे ख़बर आहे त मकानी इदारनि जी चूंड में संदन हशर PTI जुड़ो थींदो। जमायत इस्लामी जे एहतिजाज में कंहिं बि क़िस्म जी रंडक न विधी वेंदी। साल 2022 तब्दीली सरकार जे ख़ात्मे जो साल आहे। हलंदड़ साल ई इलेक्शन थींदी। शहीद भुट्टो जी सालगिरह ते लाहौर में हुकूमत ख़िलाफ़ दमादम मस्त कलंदर थींदो। तब्दीली सरकार जे ख़ात्मे जी शुरूआत KP मां तंग थी चुकी आहे। सूबाई सलाहकार मंजूर वसाण नाले वारो सीनियर सहाफ़ी स्पोर्ट्स एंकर पर्सन ऐं NTV न्यूज़ जे प्रोग्राम रिपोर्ट्स टाइम जो अॻूणो इंचार्ज राहिब बपड़ करमपुर वेझो मिटीअ माउ हवाले। जनाज़ नमाज़ में NTV न्यूज़ जे डायरेक्टर न्यूज़ ऐं करंट अफेयर्स शुएब कुरैशी JWC जे सदर ज़ुल्फ़कार ख़ासकेली समेत सियासी समाजी अॻवाननि जी वॾे अंग में शिरकत। कराची जे शहरनि मथां बिजली बम किराइण जूं तयारियूं। के इलेक्ट्रिक जी बिजली ₹5 फ़ी यूनिट महांगी करण जी दरख़्वास्त। मुल्क में कोरोना वायरस जो नओं क़िस्म ओमिक्रोन तेज़ीअ सां पखिड़जण लॻो। कराची में ओमिक्रोन जे हाकारी केसनि जी शरह 7% ताईं पहुची वई। इस्लामाबाद में केसनि जी कम्यूनिटी ट्रांसमिशन शुरू। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त कराची में केसनि जी शरह रोकण लाइ सख़्त क़दम खणण जी ज़रूरत आहे। कोरोना केस वधण सां अस्पताल में मरीज़नि जो अंग बि वधी वेंदो। NCOC तरफ़ां लाज़मी वैक्सीनेशन लाइ सख़्त क़दम खणण जो फ़ैसिलो। NCOC जो चवणु आहे त कोरोना वायरस जी 5हीं लहर ओमिक्रोन तेज़ी सां पखिड़िजी रही आहे। बीमारी खां बचण लाइ शहरी मास्क जो इस्तेमालु ऐं समाजी फ़ासिलनि खे यक़ीनी बणाइनि। सियारे जूं मोकलूं ख़त्म थियण खां पोइ तदरीसी अमल हिकु दफ़ो ॿीहर बहाल। तालीम वारे वज़ीर जे तर्जुमान जो चवणु आहे त सॼी सिंध में तालीमी इदारा मामूल मूजिब खोलिया विया आहिनि। शागिर्दनि जी अमले खे SOPs ते अमल करण जी हिदायत कई वई आहे। कंबर में लिंग कांडारींदड़ वाक़ियो। जुनूनी शख़्स घर अॻियां गंद फिटो करण ते नारी ऐं 2 ॿारनि ते हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। ॻणतीअ जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। वाक़िए जो केस दाख़िल। इलाइक़े में ॾहकाउ। मीरपुर बठोरे वेझो चोरनि जी फायरिंग में ॻोठाणो क़तल। हिकु ॼणो ज़ख़्मी। ॻोठाणनि 2 हथियारबंदनि खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। पीरगोट में वापारी सुनील कुमार जे क़त्ल ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। वाक़े सबब इलाइक़े में सोग। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ख़ैरपुर ज़िले में क़त्ल जा वाक़िया रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। सुनील कुमार जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। दरबेले में वापारी मुनवर सुहाग जे क़त्ल नओं रुख़ अख़्तियार करे वरितो। पुलिस जांच खां पोइ शक जी बुनियाद ते संदसि घरवारी खे गिरफ़्तार करे वरितो। मुल्क में बरसातुनि जो नओं निज़ाम दाख़िल थी वियो। कराची में सुभाणे खां बरसात जी अॻकथी। कोयटा, हरनाई, कोहिलो, ज़ोब, बारखान, ज़ियारत, बशीन ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध में सुभाणे खां 7 जनवरी ताईं बरसातुनि जो इम्कान आहे।
ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे ऑलराउंडर मोहम्मद हफ़ीज़ आलमी क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त हुन हमेशह मुल्क लाइ रांदि खेॾी ऐं क्रिकेट खे एंजॉय कंदो रहियो। पीसीबी खां खेसि कंहिं बि क़िस्म जी शिकायत नाहे। नौजवान रांदीगरनि खे आलमी क्रिकेट खेॾण जो मौक़ो मिलणु घुरिजे।